नाज़रीन मूंखे आगाह कंदा हलूं। लाड़काणे जे चांडका इस्पताल में बीमारी विघे फोत थियल उमरकोट वासी पीरसन जे वारसनि डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। सत्तार भील जे वारसनि पारां डॉक्टरनि ते मुबैना गफ़लत ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त पीरसन पेट जी तकलीफ़ में मुब्तला हुयो, बहितर इलाज न थियण सबबि फोत थी वियो आहे। आके अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाह कई पिया। लाड़काणे जे चांडका इस्पताल में बीमारी विघे फोत थियल उमरकोट वासी पीरसन जे वारसनि पारां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे। सत्तार भील जे वारसनि डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम मढ़ियो आहे ऐं डॉक्टरनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। वारसनि जो चवणु आहे त पीरसन पेट जे तकलीफ़ में मुब्तला हुयो, बहितर इलाज न थियण करे फोत थियो आहे। लाड़काणे जे चांडका इस्पताल में बीमारी विघे फोत थियल उमरकोट वासी पीरसन जे वारसनि डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। सत्तार भील जे वारसनि पारां डॉक्टरनि जे मुबैना गफ़लत ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त पीरसन पेट जी तकलीफ़ में मुब्तला हुयो, बहितर इलाज न थियण सबबि फोत थियो आहे। लाड़काणे जे चांडका इस्पताल में बीमारी विघे फोत थियल उमरकोट वासी पीरसन जे वारसनि डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। सत्तार भील जे वारसनि पारां डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त पीरसन पेट जी तकलीफ़ में मुब्तला हुयो, बहितर इलाज न थियण सबबि फोत थियो आहे। लाड़काणे जे चांडका इस्पताल में बीमारी विघे फोत थियल उमरकोट वासी पीरसन जे वारसनि डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। लाड़काणे खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल कादिर गोपांग लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल कादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, लाड़काणे जी चांडका अस्पताल जी इमरजेंसी वार्ड में उमरकोट वासी 50 सालनि जो पीरसन सत्तार भील पेट जी तकलीफ़ सबबि फोत थी वियो, जंहिंखे वारस डॉक्टरनि मथां गफ़लत जो इल्ज़ाम लॻाईंदे एहतजाज कयो। उन मौक़े ते फोती पीरसन जे भाइटे भीमू भील ॿुधायो त असीं पंहिंजे ॿारनि सां गॾिजी कुझु ॾींहं अॻु उमरकोट खां लाबारे जी पोरे लाइ मुअनि जो दड़ो भरिसां ॻोठ हाजी जवाण में रहाइश अख़्तियार करे लाबारो कंदा हुआसीं। अॼु सुबुह जो लाबारे दौरान चाचे अब्दुल सत्तार खे पेट में सूर थियो, जंहिंखे असां चांडका अस्पताल दाख़िल करायो। हिन इल्ज़ाम लॻाए त अस्पताल डॉक्टरनि चाचे जो बहितर इलाज न कयो। उन लाइ असां डॉक्टरनि खे इलाज मंज़ूरी कयूं, पर हिननि असांखे जी हिकु न ॿुधी, जंहिं करे चाचो तड़पी तड़पी फोत थी वियो आहे। बाद में असां लाश उमरकोट खणण लाइ एम्बुलेंस घुरी, जंहिं ते असांखे इनकार करे छिड़ियूं ॾिनियूं वयूं, जेका वॾी ज्यादती आहे। हिननि मुतालबो कयो त गफ़लत जो मुज़ाहिरो कंदड़ डॉक्टरनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे एम्बुलेंस ॾिनी वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।